बरतानिया यूरोप के गैर मुस्लिम ममालिक में लज शर्म हया हिकड़ी बीमारी आ। उते जेकर का औरत के लज हूंदी, शर्म हूंदुस, हया हूंदुस, उहे बेईमान चवंदा त या माई बीमार आ। इन जो इलाज कयो, इन जी लज, इन जो शर्म ऐं हया ख़त्म कयोसीं। पर असां मुसलमाननि वटि नबी साईं फरमायो अल हयाउ शोबतुम मिनल ईमान, हया ईमान जो हिस्सो आहे। अरबी में मक़ूल हुआ इज़ा फातकल हयाउ फफल मा शित। जॾहिं तुंहिंजी लज, तुंहिंजो हया ख़त्म थी वञे पोइ तुंहिंजी मर्ज़ी आहे, जीअं वॻाई थी कर। अम्मा आयशा फरमाए थी कान रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अहया मिनल अज़रा। फरमाई मक्के मदीने जे का कुंवारी औरत जे अखियुनि में एॾो हया कोन हुयो जेॾो रब मुंहिंजे महबूब जे अखियुनि में हया रखियो। असांजा हज़रत साईं बेर वारा रहमतुल्लाह अलैहि, अल्लाह उन्हनि जी क़बर ते किरोड़ा रहमत नाज़िल फरमाए। बांग्लादेश ढाका में जमीयत जो इजलास हुयो, पोइ वापसि आया, पोइ पंहिंजो हवाल पिया ॿुधाइनि कारगुज़ारी। फरमायूं असां कराची मां जहाज़ ते वेठासीं, पोइ जहाज़ में हिकिड़ो किताब ॾिनऊं, उनमें हिदायतूं लिखियल हुयूं त कहिड़े नमूने सां सफ़र कजे, पट्टो कीअं ॿधिजे, कीअं खोलजे, हादसो थी पए त कीअं बचाव कजे। फरमायूं मां उहो किताब पढ़ां पियो, जहाज़ मथे हलियो पंहिंजी रफ़्तार में, त ओचितो मायूं उथियूं, के पाणी पयूं पियारनि, के बोतलूं पयूं पियारनि, के मानी पयूं खाराइनि। मुंहिंजी नज़र किताब में हुजे त मुंहिंजे भरिसां सीट ते हिकिड़ो पंजाब जो वेठो हो, नसरुल्लाह खान। फरमायूं पोइ मूंसां ख़ैर ख्वाही पियो करे, चए पियो हज़रत जो चीज देखने की है उसको देखते नहीं, और जिसके देखने में फायदा ही नहीं उसको देखते हो। तो साईं फरमायो, मां उनके जवाब में चयो इस किताब का जो बनाने वाला मुसन्निफ है उसका हुक्म है कि इस किताब को देखो, इसकी हिदायत पर अमल करो, और इस औरत का जो बनाने वाला रब्बुल आलमीन है उसका हुक्म है कि इसको नहीं देखो। बस जेका आयत मां जे साम्हूं तिलावत कई आहे, इनमें भी अल्लाह ताला इहो ही मज़मून बयान फरमायो आहे। अल्लाह से फरमायो कुल्लिल मुमिनीना यग़ुज़्ज़ू मिन अबसारिहिम। ए मुंहिंजा महबूब मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मोमिनन की फरमा, कल में पढ़ा वारन मुसलमानन की फरमा यग़ुज़्ज़ू मिन अबसारिहिम। ओचितो जेकर इन्हनि जी नज़र का गैर औरत ते पए त पंहिंजे अखियुनि खे झिको कनि। वयहफ़ज़ू फ़ुरूजहुम, पंहिंजी हयावन जी हिफ़ाज़त कनि। ज़ालिक अज़का लहुम, इहो इन्हनि जी लाइ भलो आहे। इन्नल्लाह ख़बीरुम बिमा यस्नऊन। फरमाई खबरदार मता का टेढ़ी अख सां का गैर औरत के ॾिठो आहे। यालमु ख़ाइनतल आयुन, माण्हुनि खां त लिकी सघो था, पर मां रब खे हुन टेढ़ी अख जो बि इल्मु अथव।
पर आइन औरतुनि खे ॾिसण जी त इजाज़त न आहे, पर उलमा खां पुछी ॾिसो घर में न्याणी आ, भेण आ, मासी ऐं पुफी आ, उन ते तव्हांजी नज़र पए थी ऐं तव्हांजी दिलि में ग़लति इरादो थो पैदा थिए, क़ुरान थो फरमा उते बि पंहिंजी नज़रुनि खे बंदि कयो। मुसलमान औरत पंहिंजी जाइ ते, पर रस्ते में गिट्टी में रोड ते का काफिरानी का बागरियानी का भीलियानी औरत बेपर्दा घुमे थी, गुज़ू मिन अबसारिहिम, उते भी पंहिंजी नज़रुनि खे हेठि कयो। आम औरत पंहिंजी जाइ पर अखबार में का नाचने जी तस्वीर है, का अदाकार या फनकार जो फोटो आ, या टेलीविजन में का औरत खबर पड़े थी, उन जो मथो उगाड़ो आ, मुंह उगाड़ो आ। कुरान मनो तो करे वया गुज़ू मिन अबसारिहिम, उते भी पंहिंजी नज़रुनि खे हेठि कयो। छो त हज़रत याह्या बिन ज़करिया अलैहिस्सलाम फरमायो, ज़िना जी इब्तिदा नज़र खां आहे, ज़िना जी शुरूआत नज़र खां थींदी आ। हज़रत उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु त हीअं बि फरमायो, बोसीद हड्डियूं पुराणियूं हड्डियूं ॻरियल हड्डियूं जेकॾहिं किथे गॾबियूं त उहे बि हिक ॿिए जी तरफ़ माइल थींदियूं। छा मतलब? माना कुराड़ो मर्द कुराड़ी औरत जेके सफ़ा खग थी वञन, उहे बि अकेला में वेहंदा त उते बि शैतान गुनाह जी तरफ़ माइल कंदो। कुराड़े मर्द की कुराड़ी औरत सां भी अकेला में रहण जी इजाजत न है, पर औरत पंहिंजी जाइ ते, पर बेरिश छोकरो आ, लसो छोकरो आ, हसीन ऐं जमील, उन ते तव्हांजी नज़र पवे थी त उते भी पंहिंजी नज़रुनि खे बंदि कयो। बेरिश छोकरे खे भी ॾिसण जी इजाजत कान अथव। हज़रत मौलाना अशरफ अली थानवी रहमतुल्लाह अलैहि फरमायो, मूंखे पंहिंजे 30 बुज़ुर्गनि वसीयत ऐं पारत कई त शींहं ऐं नाग जी यारी तुंहिंजे लाइ एतिरो नुक़सान न आहे जेतिरो लसे छोकिरे सां अकेला में रहण में नुक़सान आ। शींहं तो ते हमलो कयो, नाग तो ते हमलो कयो, वध में वध तुंहिंजी जान खे ख़त्म कंदा, पर लसे छोकिरे सां अकेला में रहण में तुंहिंजे ईमान खे नुक़सान थींदी। बदनज़री एडी खतरनाक बीमारी अथव। अल्लाह ताला इंसान जे अखियुनि में हिकिड़ी कैमरा रखी आहे, ओचितो जेकॾहिं तव्हांजी नज़र खां पराई औरत ते पइजी वेंदी, उनजी तस्वीर यकदम दिमाग़ में टच थी वेंदी आहे। बाबा असां बचपन में स्कूल में पढ़ंदा हुआसीं, जेके असां जूं न्याणियूं, असां जूं अदड़ियूं असां सां गॾु पढ़ंदियूं हुयूं, उन्हनि जूं तस्वीरूं ज़हन में आहिनि या न? जेके कुराड़ियूं चाचियूं मामियूं मासियूं मरी वयूं, उन्हनि जूं तस्वीरूं ज़हन में आहिनि या न? मालूम थियो त असां कंहिंखे ॾिसंदासीं त यकदम उनजी सूरत ज़हन में टच थी वेंदी आहे। पोइ न निमाज़ में मज़ो, न ज़िक्र में मज़ो, न तिलावत में मज़ो। बद नज़री जे करे केतिरा घर बर्बाद थी विया, कारोबार तबाह थी विया, पर केतिरनि माण्हुनि जो ईमान बर्बाद थी वियो। अल्लामा इब्न जोज़ी रहमतुल्लाह अलैहि फरमाए तो हिकिड़ो मुअज़्ज़िन हुयो जंहिं 40 साल आज़ान ॾिनी, 40 साल तकबीर चई, 40 साल तकबीर ऊला में शरीक थियो। एक दफ़े वो बुजुर्ग हो मुअज़्ज़िन मस्जिद जी सहन में आज़ान पियो ॾे, अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर, अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह अशहदु अन्ना मुहम्मदर रसूलुल्लाह अशहदु अन्ना मुहम्मदर रसूलुल्लाह। जनमल सॼे पासे चई हय्या अलस्सलात, साम्हूं हिकिड़े नसरानी जो घर हुयो, उनजी न्याणी मथे कोठे ते बीठी हुई, पंहिंजे वारनि खे पई सुकाए। पहिरियों दफ़ो त मुअज़्ज़िन जी ओचितो नज़र पई, वरी जनमल ॿियो दफ़ो चई हय्या अलस्सलात,
त जांगी वांगी घूरे करे उन्हें माई दे निहारे हिकड़ी नजर में फांसियो अलाए आजान भी पूरी कहीं अलाए न छाजो फर्ज छाजी सुन्नत छाजा नफिल सिधो वञी उन्हें नसरानी ईसाई जे घर जे दरवाजे ते बीठो दरवाजो खड़काई ईसाई निकरी आयो चई बाबा तुझे छोकरी जी मोहब्बत मुखे मारे छॾियो आ पंहिंजे न्याणीअ जो संग ॾे हुन चयो तूं मुस्लमान मां ईसाई इहो कीअं रिश्तो थींदो उन मुअज़्ज़िन चयो मां इस्लाम तूं हथ खयो मां मोहम्मद मुस्तफ़ा तूं हथ खयो सूअर जो गोश्त खणी आयुसि त इहो सूअर जो गोश्त खा त मूंखे यकीन थिए त तूं ईसाई आहीं सूअर जो गोश्त भी खाधई शराब जी बोतल खणी आयुसि शराब जी बोतल पीतई उन खां बाद उन नसरानी चयो हाणे मथे हली वियो त रिश्ते जूं ॻाल्हियूं कयूं था जीअं जो मथे ॾाकण ते चढ़े पियो ॾाके तो पेर तिरकी पिस किरियो वञी घाटो भॼी पिस 40 सालन जी जिंदगी जी इबादत हिकड़ी नज़र में खत्म थी वई ईमान वियो मुर्तद थी मरी वियो ॿई जहान बर्बाद थी पोइ तूं ऐं मां केरु थींदा आहियूं तव्हां ई असां त राति ॾींहुं गुनाह में तव्हां ई असांजो ईमान कीअं बचंदो इन्ही जे करे मुझे साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो लकल ऊला व अलैका सानिया फरमायो पहिरीं नज़र माफ़ अथव ओचितो जेकर तुंहिंजी नज़र पइजी वई पहिरीं नज़र माफ़ थई व अलैका सानिया फरमायो वरी जेकर ॿियो दफ़ो जानी वाणी घूरे करे तो निहारियो क़यामत जे ॾींहुं जहन्नम जूं सरायूं बाह में तपाए करे तुंहिंजे अखियुनि में पारायूं अॼु असांजा मुस्लमान नौजवान परायने न्याणियुनि खे ॾिसी करे चवंदा आहिनि मौली साहब हुस्न भी अल्लाह जी कुदरत है असां अल्लाह जी कुदरत खे था ॾिसूं अॻे ज़ालिम तोखे हया न आहे जो तूं स्कूलनि ऐं कॉलेजनि ऐं अस्पतालनि जे दरवाज़नि ते परायने न्याणियुनि खे घूरे करे निहारींदो त मां ख़ुदा जी कुदरत थो ॾिसां अल्लाह से फरमायो अफला यंजुरून इलल इबिल कैफ खुलिकत अरे ज़ालिम तोखे मुंहिंजी कुदरत ॾिसणी आहे त हिन उठ ते नज़र कर केॾो ताक़तवर जानवर आहे बदिलजे त ज़फराबाद खे गोॾनि जे हेठों करे पर 6 सालनि जो मासूम ॿार 25 महीना उठ जे पुठीअ ते रखी महार मां हिन उठ खे छिकियूं पियो अचे उठ हिन नंढड़े ॿार जे पोयां पियो अचे फरमायो रुगो इन मंज़र खे ॾिसी करे थोरो सोचींदे गौर ऐं फिक्र कंदे त मुंहिंजी कुदरत समझ में अची वेंदई वइलल जिबाल कैफ नुसिबत अञा तोखे मुंहिंजी कुदरत समझ में न अचे त हिन उठ खां थोरो मथे जबल ॾे निहार थोरो घाटे ऐं कंध खे मथे कर जबल ॾे अल्लाह साईं फरमा वमिनल जिबाल जुदतुन बीज़ु व हुमुरुन मुख्तलिफुल अलवान के अच्छा जबल के कारा जबल के गाढ़ा जबल वल जिबाल औतादा मेखुनवा गुविनन जबलन जी ज़रिए सां मां हिन ज़मीन के सुक करे छॾियो आहे फरमायो गुविनन जबलन के ॾिसी करे थोरो सोचींदे गौर ऐं फिक्र कंदे त मुंहिंजी कुदरत समझ में अची वेंदई वइल समाई कैफ रुफ़िअत ज़ालिम अञा तोखे मुंहिंजी कुदरत समझ में न अचे त थोरो जबल खां मथे आसमान ॾे नज़र कर थोरो घाटे ऐं कंध खे मथे कर आसमान ॾे निहार फर्जिल बसर हल तरा मिन फुतूर हिकु दफ़ो निहार 2 दफ़ा निहार 1000 दफ़ा तूं आसमान ॾे निहारींदे रब फरमायो तुंहिंजी नज़र थकिजी पवंदी पर मुंहिंजी आसमान में तोखे ऐब ॾिसण में कोन ईंदो
लखें साल गुजरी विया न थंबो न थूणी न गाडर न टीयर गुंबद जी सूरत में तुझे मथों बीठो आ रुगो इन्हें आसमान के ॾिसी करे थोरो सोचींदे गौर फिक्र कंदे त मुंहिंजी कुदरत समझ में अची ईंदई वैलल अर्ज़ कैफ़ सुतिहत अञा तोखे मुंहिंजी कुदरत समझ में न अचे त वरी आसमान ॾे निहार ज़मीन ॾे निहार अल्लाहु अकबर किथे पक्की ज़मीन किथे कच्ची जमीन किथे वारासी जमीन किथे कलराठी जमीन किथे पथरेली जमीन किथे पानी मिठो किथे खारो किथे कौड़ो रब फरमाओ गो इन जमीन जे मुख्तलिफ टुकड़न के ॾिसी पानी जे जड़न के ॾिसी करे थोरो सोचींदे गौर फिक्र कंदे त मुंहिंजी कुदरत समझ में अची ईंदई वजन्नात मिन अनाब अञा तोखे मुंहिंजी कुदरत समझ में न अचे त हिकिड़े ज़मीन जी बारे ॾे नज़र कर हिकिड़ो ज़मीन जो बारो आहे अंब बि पोखियो पियो आहे लीमो बि पोखियो पियो आहे नारगी बि पोखी पई आहे सूफ़ बि पोखियो पियो आहे ज़ैतून बि पोखियो पियो आहे ज़मीन बि साॻी आहे पाणी बि साॻियो आहे हारी बि साॻियो आहे कड़ियो बि साॻियो आहे वाव बि साॻियो आहे पर वनुफ़ज़्ज़िलु बअज़हा अला बअज़िन फिल उकुल अंब जो मज़ो पंहिंजो लीमे जो मज़ो पंहिंजो नारगीअ जो मज़ो पंहिंजो सूफ़ जो मज़ो पंहिंजो ज़ैतून जो मज़ो पंहिंजो गिदरे जो मज़ो पंहिंजो हिंदाणे जो मज़ो पंहिंजो रब फरमायो रुगो अंब जी फार वात में विझी करे थोरो सोचींदे गौर फिक्र कंदे त मुंहिंजी कुदरत समझ में अची ईंदई अंदाज़ो त लॻा ज़मीन साॻी पाणी साॻो हारी साॻो वाव साॻो पर हर फल जो मज़ो पंहिंजो पंहिंजो आहे ही न तुंहिंजी ज़मीन जो कमाल न पाणीअ जो कमाल न हारी जो कमाल ही बि रब जी कुदरत जो कमाल थी अञा तोखे मुंहिंजी कुदरत समझ में न अचे तव इन लकुम फिल अनआम लइब्रा खीर जो गिलास खीर जो प्यालो वात ते रखी करे थोरो सोच गौर फिक्र कर त मुंहिंजी कुदरत समझ में अची ईंदई अरे ज़ालिम तो त पंहिंजी मेह खे पंहिंजी ढगीअ खे खड़ जो कूंडो ॾिनो लूसण जी सथरी ॾिनी बुअ जी भरी मले करे ॾिनी इन में ई पेट में ई ढगीअ जे पेट में कड़ी तुझी मशीनरी करो तुझो कारखानो हो वारा जेका साइन को पुछी दिसो वारा जेका साइन का पुछी दिसो रोजानो मैं वही ढगियूं को पया वा कड़ी रग है जितो खीर पियो अचे छेणो जुदा पियो वने रत जुदा पियो वने पानी ऐं पेशाब जुदा पियो वने नुस्की कुम मिम्मा फी बुतूनिही मिन बैन फरसिन व दमिल लबनन खालिसा रब फरमाइनि चइनि नालनि जे विचा मिठा खीर जा गिलास तोखे प्यारा वारो मां या ॿियो कोई कोन अथई तोखे हया नथो अचे जो तूं परायूं न्याणियूं ॾिसी करे चई तो मां ख़ुदा जी कुदरत खे थो ॾिसां तोखे केरु चए त तूं बि मूंखे पंहिंजे घर वठी हल पंहिंजी न्याणी पंहिंजी भेण पंहिंजे घरवारी जी ज़ियारत करा त मां बि ख़ुदा जी कुदरत ॾिसां ज़ालिम हूअ त कंहिंजी न्याणी आहे हूअ त कंहिंजी भेण आहे हूअ त कंहिंजी अम्मा आहे मंज़ना दुनिया बि अलहा ख़बरदार कंहिंजी न्याणीअ ॾे तकजा न मतारब तुझे न्याणियुनि ॾे ॿिया न तकिन तूं ॿियनि जे न्याणियुनि ॾे तकींदे सुभाणे दरवाज़े जे सोराखनि मां तुझे न्याणियुनि ॾे ॿिया तकींदा मंज़ना दुनिया बि अलहा ख़बरदार का न्याणीअ जो पढ़ाई न्याणीअ जो मोबाइल ते फोटू न कढजा लिखी करे उन जी तस्वीर न कढजा मता उनखे ब्लैकमेल करी मंज़ना दुनिया बि अलहा मता सुभाणे तुंहिंजी न्याणी ऐं तुंहिंजी भेण जी तस्वीर इंटरनेट ऐं फेसबुक ते न अची वञे मंज़ना दुनिया बि अलहा पाड़े में कंहिं ग़रीब मिसकीन जी न्याणी खे बेइज़्ज़तो न कजां मता रब तुंहिंजी इज़त वारी न्याणी खां बदिलो न वठई मंज़ना दुनिया बि अलहा पाड़े में कंहिं ग़रीब मिसकीन जे लोहे खे न लताड़ जा मता रब तुंहिंजे लोही कोट ऐं हवेली खे ऊंधो न करे छॾई
वो कर्जे को पाण बर्दाश्त करे सके। इन्ही जे करे इमाम शाफी रहमतुल्लाह अलैह फरमायो इन्न ज़िना दैनुन ज़िना कर्ज थव इन्न ज़िना दैनुन ज़िना कर्ज थव ज़ानी जा औरत ज़िना तो करे या तक जी न्याणी या तक जी भेण या तक जी अम्मा थींदी या तक जी घरवारी थींदी ही ज़ानी हिकड़े जे न्याणीअ जी इज्जत के बर्बाद तो करे बे जे भेण जी इज्जत के बर्बाद तो करे तेजी घरवारी जी इज्जत के बर्बाद तो करे चौथे जे अम्मा जी इज्जत की बर्बाद तो करे ज़ानी जा वक्त में ज़िना करे पंहिंजे न्याणीअ जी इज्जतों भी हथ खणे पंहिंजे ज़ाल जे इज्जतों भी हथ खणे पंहिंजे भेण ऐं अम्मा जे इज्जतों भी हथ खणे पोइ भली ज़िना करे उनखे ज़िना जी इजाज़त आहे मन ज़ना ज़ुनिया बियालिहा उलमा फरमाइनि था पछाड़ीअ में तव्हांजे घर जे दीवारुनि सां ज़िना थींदव घर जे दीवारुनि सां ज़िना थींदव। हिंदी में चवंदा आहिनि कर्ज़ पुराणा न थींदा इहो कर्ज़ अथव ज़िना तव्हां कंदव कर्ज़ तव्हांजे घर जा भाती लाहींदा। हिकिड़ो सोनारो हुयो 25 साल हुनजी घरवारी दरवाज़े खां ॿाहिरि न निकिती शरई पर्दो ॾेर खां बि पर्दो भेण जे मुड़ुस भेणीअ खां बि पर्दो हिकु दफ़े दरवाज़े खां ॿाहिरि जेके मज़दूर पाणी भरे ॾींदा उहा माई पाणीअ जी खली जो वठे पई त उन मज़दूर उन सोनारे जी घरवारी खे हथ खे पकड़े करे ज़ोर सां दबायो ज़ोर ॾिनई सथई माई जे पेरनि जे हेठों ज़मीन निकिरी वई अचे मुसल्ले ते वेठी रोए पई या अल्लाह कहिड़ी मूंखों ग़लती थी वई आहे कहिड़ो मूंखों गुनाह थी वियो आहे जो हिकिड़े मज़दूर खे एॾी ज़रूरत थी आहे जो मुंहिंजे हथ खे पकड़े करे ग़लति इरादे सां दबायो अथई। शाम जो हुनजो मुड़ुसु सोनारो जो आयो ॾिठई त मुंहिंजी ज़ाल रोए थी पई फलाणे जी मां ख़ैर ताए रोई थी चई ख़ैर छाजो अॼु हिन मज़दूर जी जरूरत थी आहे जो मां पाणीअ जी खली पई वठांसि त मुंहिंजे हथ खे पकड़े करे ग़लति इरादे सां दबायो अथई त सोनारे जे अखियुनि मां पाणी वही आयो रोई करे चई तुंहिंजी ग़लती न आहे ग़लती मुंहिंजी आहे अॼु मुंहिंजी दुकान ते हिकिड़ी औरत आई मां हुन जे हथ खे पकड़े करे ग़लति इरादे सां दबायो मंज़ना ज़ुनिया बियालिहा रब हिते जो हिते थधे ते मूंखां बदिलो वरितो आहे थधे ते बदिलो वरितो वेंदो। हिकिड़ो बादशाह हुयो आवे ज़ुल्फ़कार अली नक्शबंदी ख़ुतबा ते फ़कीर में लिखियो आहे उहो तजुर्बो पियो करे इन हदीस जो त मन ज़ना ज़ुनिया बियालिहा या सची आहे या कूड़ी आहे। पंहिंजी घरवारी ऐं न्याणी खे चई तव्हां बाज़ार जो चक्कर ॾेई अचो उनजी घरवारी ऐं न्याणी बाज़ार जो चक्कर ॾेई आयूं जंहिं महिल हवेली जे दर ते पहुतूं त उन्हनि जो ग़ुलाम उन्हनि जो नौकर अचानक भॼी हुन सम्झो त शायदि इहा बानी आहे बादशाह जी न्याणीअ खे भाकुर पाए बोसो ॾेई भॼी हलियो हुयो। घरवारी बादशाह खे सॼो हवालो ॾिनो त असां बाज़ार में वयूंसीं पर जेको बि मर्द निहारे पियो शर्म मां पंहिंजे नज़रुनि खे हेठि पियो करे पर जंहिं महिल हवेली जे दर ते पहुतियूंसीं त तुंहिंजो ग़ुलाम तुंहिंजो नौकर तुंहिंजे न्याणीअ खे चुमी ॾेई भॼी हलियो हुयो त बादशाह जे अखियुनि मां पाणी वही आयो चई मुंहिंजे नबी सच फरमायो आहे मंज़ना ज़ुनिया बियालिहा वाकई अल्लाह जे नबी सच फरमायो आहे मां बि जवानी में हिकिड़ी औरत हुई उनखे ईअं लिकी करे अचानक चुमी ॾेई भॼी हलियो वियोसि सालनि खां पोइ रब मूंखां बदिलो वरितो आहे। कर्ज़ पुराणा न थींदा हाणे मंज़ना ज़ुनिया बियालिहा सोनारे पंहिंजी घरवारी खे चयो मां तौबा थो कयां मां शर्मिंदा आहियां मां रब खां माफ़ी थो वठां। ॿिए ॾींहं ते उहो साॻियो मज़दूर आयो दरवाज़े ते बीह करे चयो ओ अम्मा कल मूंखों ग़लती थी वई शैतान मूंखे बरजलायो अम्मा मूंखे माफ़ कर मां रब खां बि माफ़ी थो वठां तूं बि मूंखे माफ़ कर। उलमा फरमाइनि था तव्हां शर्मिंदा थींदो त ॿिया बि शर्मिंदा थींदा तव्हां तौबा कंदो त ॿिया बि तौबा कंदा तव्हां परायूं इज़तूं लुटींदो त तव्हां जूं इज़तूं बि लुटंदियूं रहंदियूं।
दुनिया में बदलो वक़्तो ईंदो ऐं आख़िरत जी ख्वारी त आहे ई आहे। क़यामत जो ॾींहुं थींदो पीउ खे पुटनि जी ॾाढो बदनाम कयो ईंदो। रब पुटनि खे चवंदो ॾिसो पंहिंजे कमीने पीउ खे, तव्हां त चवंदा हो त हिन जे पेरनि जे हेठों जन्नत आहे, तव्हां त हिन जे पेरनि ऐं हथनि खे चुमियूं ॾींदा हो, पर हिन बेईमान खे मां थो सुञाणा ही कुराड़प में परायनि न्याणियुनि खे ॾिसंदो हो, ही परायूं इज़तूं लुटींदो हुयो, हिन जो तालुक परायनि औरतुनि सां हुयो। ॾिसो अॼु पंहिंजे कमीने पीउ खे मां खे बच्चन जी ॾाढो बदनाम कयो ईंदो। रब बच्चन खे चवंदो ॾिसो पंहिंजी माउ खे, दुनिया में त मौलवी तव्हांखे चवंदा हा अमर जे हेठों पे अल्लाह सां जन्नत रखी आहे, पर इहा तव्हांजी माउ तव्हांखे ख़बर कान हुई, तव्हांजे पीउ खे ख़बर कान हुई, लिकी करे परावन मर्दनि सां तालुकात रखंदी हुई, राति जो कंबल जे हेठां लिकी करे परावन मर्दनि सां मोबाइल ते ॻाल्हाईंदी हुई। वमा तुख़्फ़ी सुदूर, तव्हांखे त ख़बर कान्हे का, पर मां रब जी कंबलनि जे हेठों बि नज़र अथव।